नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त फ़िरोज़वाला जे इलाइक़े में फैक्ट्री में बाहि लॻण सबबि 12 माण्हू सड़ी फोत थी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। लाहौर जे इलाइक़े फ़िरोज़वाला जे उमामिया कॉलोनी वेझो हिकु निजी डाइनिंग फैक्ट्री में बाहि लॻी वई। ॾिसंदे ॾिसंदे बाहि पूरी फैक्ट्री खे विकोड़े छॾे। बाहि लॻण करे औरतुनि ऐं ॿारनि समेत 12 ॼणा सड़ी फोत थी विया आहिनि, जॾहिं त केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। केतिरनि ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक हुअण करे फोतुनि जो अंग वधी सघे थो। बाहि सबबि सड़ी फोत थियल वेलनि में हिकु खानदान जा 5 माण्हू शामिल आहिनि, जिन में 2 ॿारड़ा, 2 औरतूं ऐं हिकु मर्द शामिल आहे। फैक्ट्री में बाहि लॻण करे फैक्ट्री जी छत पट ते अची किरी पई आहे। बाहि सबबि आसपास जो केतिरियूं ई जॻहियूं ऐं छितूं भितूं किरी पयूं आहिनि, जॾहिं त कुझु जॻहियुनि खे ॾार पइजी विया आहिनि। जिते वाक़ियो पेश आयो हुन पूरे इलाइक़े खे ख़ाली करायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।